बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, तव्हां हिकिड़ी कहावत बल्कि जेके कश्मीर जे इलाइक़े में या पसगिरदाई में रहनि था पिया, उन्हनि हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु ॿुधी हूंदी। जॾहिं कोई कंहिंखे धमकी ॾींदो आहे त चवंदो आहे, कहिड़ो तूं तेगो ख़ान आहीं। अॼु मूंसां गॾु उहो ई तेगो ख़ान तेगानी सरदार साहब वेठा आहिनि। उन्हनि सां हाल वाल कयूं था। ताज़ो उन्हनि सियासत में एंट्री वरिती आहे। उन खां अॻु में उहे हमेशह कंहिंजा न कंहिंजा हिमायती रहिया आहिनि, पर हिन वक़्तु हू पाण मुस्लिम लीग नून में बाक़ाइदा उन्हनि में शमूलियत अख़्तियार कई आहे। ऐं हिन वक़्तु जीअं त असांजे मुल्क में इलेक्शन नज़दीक आहे ऐं हर माण्हू जी ख़्वाहिश आहे त हू पाण इलेक्शन विढ़े या कंहिंजो साथारी थिए। अचो त सरदार साहब सां ॻाल्हि ॿोल कयूं था पिया ऐं सरदार साहब खां मालूम कयूं था त पाण जेके सियासत में पाण जेका उम्मीदवार आहिनि या कंहिंजा हिमायती थींदा। सरदार साहब, तव्हांखे पहिरियों त भलीकार चऊं था पिया जो असांखे तव्हां टाइम ॾिनो। ऐं जीअं त तव्हां अॻु में मुख़्तलिफ़ सरदारनि जा हिमायती रहियो ऐं हाणे पाण तव्हां नून लीग में बाक़ाइदा शमूलियत जो ऐलान कयो आहे। तव्हांखे हीउ जेको हिमायती वारो ऐं पंहिंजी सियासत वारो जेको सफ़र आहे, इन में केतिरो मज़ो आयो, इन जे बारे में तव्हां छा चवंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असां हमेशह पीपल्स पार्टी जी दोस्तनि जी हिमायत कईसीं, जमायत वारनि जी बि हिमायत कईसीं, हर पार्टी जी हिमायत कईसीं। सो हिमायती जो को क़दुरु किथे बि कोन हूंदो आहे, उहो कढ लॻू आहे, उनजो कोई बैकग्राउंड कोन्हे को। हिन वक़्तु असां पंहिंजी बिरादरी, पंहिंजी क़ौम, पंहिंजे दोस्तनि सां सलाह करे पंहिंजो हिकिड़ो प्लेटफॉर्म चूज़ कयोसीं जेको हमेशह अमुन जे लाइ रहियो आहे ऐं अमुन जो हाकारी रहियो आहे। सिंध खे हमेशह अमुन मियां नवाज़ शरीफ़ साहिबु ॾिनो आहे। असां उन सां उन पार्टी में जॉइन करे असां बि हमेशह अमुन जा पोइ रहिया आहियूं, हमेशह अमुन जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। सो मियां नवाज़ शरीफ़ साहिब जो वाज़िब पैगाम हूंदो आहे, दाड़ियल कल्चर जे ख़िलाफ़ु, किडनैपिंग जे ख़िलाफ़ु और पंहिंजो जेके शहर में जंहिं बदमाशियूं थियनि थियूं, चोरियूं चकारियूं, इन्हनि जे ख़िलाफ़ु रहियो आहे। असां बि हमेशह शुरू खां वठी इन्हनि शयुनि जे ख़िलाफ़ु रहिया आहियूं। सरदार साहब, आम तौर ते असां जेके ॾिठो आहे पोइ इलेक्शन में तव्हां मज़ारी साहब जी सपोर्ट कई, जॾहिं त अॻु में उनखां अॻु में तव्हां सुंदराणी साहब जी सपोर्ट कई, तव्हां बिजाराणी साहब जी सपोर्ट कई। तव्हांखे आख़िर कहिड़ी अहिड़ी का तकलीफ़ पहुती जो तव्हां करमपुर खे, कंदकोट खे, दड़ी मुंहिंजो कंदकोट मुराद दड़ी खे छॾे करे तव्हां मज़ारी ग्रुप में शामिलु थियो ऐं हाणे तव्हां छा सम्झो था त ईंदड़ इलेक्शन में छा मज़ारी साहब तव्हांजी हिमायत कंदो? त सियासत पंहिंजी जॻह ते आहे, वाबस्तगियूं पंहिंजी जॻह ते आहिनि, दोस्तियूं पंहिंजी जॻह ते आहिनि। असां हमेशह उन्हनि जा इतिहादी थी रहियासीं। हमेशह सियासत में मूंखे नेग्लेक्ट कयो वियो, छो जे बहादुर माण्हू खे, ॾाढे मुड़ुस खे कॾहिं बि जेको मुखालिफ़ हूंदो आहे उहो अॻियां अचणु न ॾींदो आहे, उहो साइड ते रखंदो आहे, भले मुंहिंजी कढ हुजे। सो मां पंहिंजो हिकिड़ो प्लेटफॉर्म चूज़ कयो आहे। हाणे मुंहिंजी पंहिंजी सियासत आहे, मुंहिंजो पंहिंजो ज़ाती वोट आहे, ज़ाती वोट बैंक आहे, मुंहिंजी दुआ सलाम आहे, मुंहिंजी नियाज़बंदी आहे, हथ जोड़ी आहे। मां वटि बि यार दोस्त आहिनि। सो चवण जो मक़सदु इहो आहे त मां पंहिंजे दोस्तनि खां वोट वठंदुमि। मां जो कंहिं पार्टी सां या कंहिं ॿिए सां इख़्तिलाफ़ु कोन्हे को। ज़रूरु हिक ॿिए जे मर्द मुक़ाबिल त पार्टियूं बीहंदियूं ऐं उहा सियासत जो जेको बि हूंदो आहे उहो मथे जेको बि फ़ैसिलो थींदो उन ते कैंडिडेट खे अमल करिणो पवंदो आहे। काथे इतिहाद बि थी वेंदो आहे, काथे इलेक्शन लड़णी बि पवंदी आहे। जिथे इलेक्शन लड़णी हूंदी, असांखे हुकुम मिलियो, असां उते इनशाला इलेक्शन लड़ंदासीं। सरदार साहब, हिन वक़्तु जेको तक आहे तव्हांजो, जेको अहम तक आहे, उहो PS 5 आहे। उन साण गॾोगॾु जीअं त तव्हां पाण ख़्वाहो त जेको 192 आहे, इन 192 जंहिंमें सुंदराणी साहब, पंहिंजो बेजाराणी साहब, मीर शबीर अली ख़ान बि उम्मीदवार आहिनि। छा तव्हांजो इताद जेकॾहिं JOI सां थी वञे थो, छा PS खां तव्हां दस्तबरदार थी वेंदो, PS 5 खां? मुंहिंजो जेको बि फ़ैसिलो आहे उहो पार्टी जी क़यादत जेका बि फ़ैसिलो कंदी, मूंखे उहो अखियुनि ते खणणो पवंदो। तो मुंहिंजो फ़ैसिलो पार्टी सां आहे। मुंहिंजी चॉइस जेका आहे उहा PS 5 आहे ऐं PS 5 जो मां मज़बूत कैंडिडेट आहियां। उहा इलाइक़े वारनि खे बि ख़बर आहे, पर जेके मुंहिंजे मर्द मुक़ाबिल आहिनि उन्हनि खे बि ख़बर आहे। सो हमेशह जेको बि सियासत में मूंसां इंतकाम थियो आहे उहो सॼी दुनिया खे ख़बर आहे। उहो अलाह मूंखे उन्हनि में बाइज़त बरी कयो आहे कोर्टनि जे तरफ़ खां, छो जो मुंहिंजा नुमाइंदा इहे ई आहे, उहे ई ॿधाइनि पिया, उहे ई केस दाख़िल कराइनि पिया। मां हिन जे करे उन्हनि खां पंहिंजी लौतालकी कई आहे ऐं मां अलॻि थियो आहियां। मां पंहिंजी पार्टी साण सिंसियर आहे ऐं इनशाला मर्द दम ताईं पंहिंजी पार्टी सां सिंसियर रहंदुमि। जेको सियासी इंतकाम जी तव्हां ॻाल्हि कई, छा इन में तव्हांजा जेके पुराणा साथी आहिनि या हिमायती जंहिंजी तव्हां हिमायत कई आहे, छा उन्हनि तव्हां ते केस कराया? ज़ाहिर आहे हुकूमत बि असांजी, केस बि इतिहादी ते थियनि त कंहिं ॾोह सम्झो वेंदो।
उहो त उन्हनि ॾे ई सम्झो वेंदो छा इहे लोफर कंहिं क़ौम में कोन्हनि के दाड़ियल सिर्फ़ु तंहिं खान जी क़ौम में आहिनि सभिनी सरदारनि जी क़ौमुनि में आहिनि दाड़ियल कोई सरदार ते FIR त कोन्ह थी सिर्फ़ु सियासत खां ॿाहिरि हो त सरदार तयो ख़ान हो ॿियो झुक कोन्हे पियो कंहिंखे मने कोन्ह पियो सो चवण जो मक़सदु इहो आहे त कॾहिं बि बहादुर इंसान खे अॻियां अचण जे लाइ वॾी रुकावटूं पैदा कंदा आहिनि सियासतदान उहो पंहिंजे मर्दे मुक़ाबिल माण्हू जेको नज़र ईंदो आहे कंहिंखे उनखे ज़्यादातर किराइण जी कोशिशि कंदा आहिनि फासाइण जी कोशिशि कंदा आहिनि असां वटि सियासी आहे इहो अखाड़ो जेको बि आहे उहो इहो ई अखाड़ो आहे त उनजी क़ौम में 4 लोफर आहिनि उन 4 लोफरनि जी सज़ा जेको आहे सरदार खे ॾियो 4 लोफरनि खे न पकड़ींदा ओॾे वेंदा कोन सो चवण जो मक़सदु इहो आहे त दुनिया ते मीडिया ते मुंहिंजो जेको किरदारु आहे उहो कंहिं खां ॻुझो कोन्हे को सो मां हमेशह लोफर जे ख़िलाफ़ु रहियो आहियां मुंहिंजो क़ाइद बि लोफर जे ख़िलाफ़ु आहे सो मां अॼु बि फ़ौजी ऑपरेशन जी घुर कयां थो त फ़ौज जो ऑपरेशन थिए लॉ एंड ऑर्डर बहितर थिए सिंध में तरक़ी थिए सो असांजा नुमाइंदा कॾहिं बि तरक़ी जे लाइ कोन सोचींदा आहिनि तालीम जे लाइ कोन सोचींदा आहिनि न का शइ तालीम जे लाइ या तरक़ी जे लाइ या रोडनि रस्तनि जे लाइ कुझु बि कोन कयो आहे न कंहिं ॾोयारी जे लाइ कुझु उन्हनि को एक्शन खयो आहे कोन खयो आहे सरदार साहिबु तव्हांखे कश्मीर ज़िले में अमुन अमान जो अमुन एवार्ड ॾिनो वियो हिकिड़े SSP तरफ़ खां मां उन SSP जो नालो नथो खणां ऐं उन खां बाद में तव्हांजे वरी साॻी जेको ॻड़ी तेगे वारो घरु आहे उन ते वरी बि हिकिड़े SP जेको आहे रेड कई ऐं रेड करण सां गॾु गॾु उते उन्हनि हिकिड़े बेस कैंप क़ाइमु कई तव्हां छा सम्झो था छा वाक़ई तव्हां वटि धाड़ियल आहिनि मां वटि धाड़ियल कोन्हनि जे मूं वटि धाड़ियल हुजनि हा त मुंहिंजो वीडियो रखियल आहिनि जेके मां धाड़ियलनि जूं ज़ाइफ़ूं बि पकिड़े करे पुलिस जे हवाले कयूं आहिनि मां हमेशह ॾोयारी जे ख़िलाफ़ु रहियो आहियां इहो हिकिड़ो मनफ़ी प्रोपेगेंडा हलायो वियो आहे जेको हमेशह नाकाम कयो आहे ऐं मुंहिंजो रब जेको आहे मुंहिंजी मदद कंदो आहे जेके मुंहिंजा इतिहादी आहिनि उहे इहो ई रंग ॾेई करे मुंहिंजे नाले खे बदनाम कयो आहे हा तयो ख़ान नालो जेको आहे उन नाले में वज़न आहे हर माण्हू उन नाले खां डरिजंदो आहे क़ौम बहादुर क़ौम आहे असां विकामूं क़ौम कोन आहियूं कंहिं बहादुर ऐं पंहिंजे असूलनि ते असूल परस्त आहियूं कॾहिं बि ॾोयारी जी सपोर्ट न कई आहे मां चैलेंज कयां थो पियो सभिनी सरदारनि खे न मां इक़्तिदार में रहियो आहियां न मां कंहिं ॾोयारी जी सपोर्ट कई आहे कंहिं वटि प्रूफ ऐं सबूत आहे त खणी अचनि तव्हां जीअं त सियासत जे वर बि चढ़ियो तव्हां सां ज़्यादतियूं बि तव्हांजे बकौल तव्हां सां ज़्यादतियूं बि कयूं वयूं आहिनि छा हिन वक़्तु जेको असांजो बिजाराणी सरदार या पंहिंजो मज़ारी सरदार जो जेको NA जो उम्मीदवार बीहंदो तव्हां कंहिंजी हिमायत कंदो कहिड़े तक ते NA जो उम्मीदवार बीहंदो NA 191 ते मुंहिंजो जेको पार्टी जे तरफ़ खां उम्मीदवार हूंदो मां उनजी मदद कंदुमि नाज़रीन सरदार तेगे ख़ान जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं ही तिखियूं मिठियूं ॻाल्हियूं हुयूं उमेद त तव्हांखे पसंदि आयूं दरिया न्यूज़ जे प्रोग्राम सां गॾु मूंखे ॾींदा इजाज़त वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में ॿिए कंहिं महिमान सां गॾु तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदुसि तेसीं ताईं अल्लाह भाई